الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ثم أنشأنا من بعدهم قرونا آخرين ما تسبق من أمة أجلها وما يستأخرون. ثم أرسلنا رسلنا تترى كلما جاء أمة رسولها كذبوا فأتبعنا بعضهم بعضا وجعلناهم أحاديث فبعدا لقوم لا يؤمنون. ثم أرسلنا موسى وأخاه هارون بآياتنا وسلطان مبين إلى فرعون وملئه فاستكبروا وكانوا قوما عالين. فقالوا أنؤمن لبشرين مثلنا وقومهما لنا عابدون فكذبوهما فكانوا من المهلكين. ولقد آتينا موسى الكتاب لعلهم يهتدون وجعلنا ابن مريم وأمه آية وآويناهما إلى ربوة ذات قرار ومعين. درش اللهم صل على سيدنا मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, 18 सिपारो सूरत मोमिनून आयत नंबर 42 खां वठी 50 ताईं मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कयो। पोइ दर्स में गुज़रियो हो त अल्लाह तबारक व तआला क़ौम समूद खे पैदा फरमायो, सालिह अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि जी तरफ़ मबऊस फरमायो। उन खां अॻे दर्स में गुज़रियो हो त अल्लाह तबारक व तआला क़ौम नूह खे पैदा फरमायो। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि जी तरफ़ रसूल करे पैगम्बर करे मोकिलियो वियो हो। ॿिन्हिनि क़ौमुनि क़यामत जो बि इनकार कयो ऐं ॿिन्ही पैगम्बरनि जो बि इनकार कयो त इहो पैगम्बर इंसान आहे, इंसान जी असां कीअं ताबेदारी कयूं, को फ़रिश्तो अचे हा। लिहाज़ा नतीजतन ॿई क़ौमूं तबाह ऐं बर्बाद थी वियूं। अॼु जे दर्स जे अंदरि अल्लाह तबारक व तआला मुतअद्दिद क़ौमुनि जो तज़किरो फरमायो आहे। किन जो इजमालन, किन जो थोड़ो थोड़ो ज़िक्र फरमायो आहे। मसलन अॻिते अल्लाह से फरमायो थुम्म अंशअना मिन बअदिहिम क़ुरूनन आख़रीन। उन खां बाद पहिरियां नूह अलैहिस्सलाम जी क़ौम, उन खां बाद में क़ौम समूद, उन खां बाद अल्लाह से फरमायो तो पोइ असां पैदा कयोसीं उन्हनि खां बाद में कई क़ौमूं क़ुरूनन आख़रीन, केतिरियूं क़ौमुनि खे असां पैदा कयोसीं। मा तस्बिक़ु मिन उम्मतिन अजलहा व मा यस्तअख़िरून, पोइ न अॻराई करे सघी का बि क़ौम पंहिंजे वक़्त खां ऐं न ई वरी पोइ रही सघी। असां उनखे पैदा हिते कयोसीं त इहे हिते ई पैदा थिया, उन खां पहिरीं कोन थिया। वरी असां उनखे ख़तमु हिते कयोसीं त उहे हिते ई ख़तमु थिया, इन खां अॻिते कोन वधिया। छा हो जो पैगम्बरनि जो इनकार कंदा रहे, उहे क़ौमूं पैगम्बरनि जो इनकार कंदियूं रहियूं। अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी पैदा फरमाए उन इनकार कयो, उहा तबाह थी। ॿी पैदा फरमाए उन इनकार कयो, तबाह थी। टीं पैदा फरमाए उन इनकार कयो, तबाह थी। ईअं मुतअद्दिद जो अल्लाह साईं तज़किरो फरमाए थो त मूं कई पैदा कयूं पर उहे पैगम्बरनि जो इनकार कंदा रहिया, ईमान कोन पिया आणनि, भई उनखे मूं हलाक करे छॾियो। पोइ जेको उन्हनि जो वक़्तु मूं लिखियो हो न त ओतिरो ई वक़्तु ज़िंदा रहिया, उन खां न पहिरीं न उन खां बाद में, बसि जेतिरो हुनखे लिखियल ज़िंदगी दुनिया जे अंदरि ओतिरो हो जिया। सुम्मा अरसलना रुसुलना ततरा, पोइ असां लगातार मींहुं वसायोसीं पैगम्बरनि जो रसूलनि जो। 1.25 लख पैगम्बर त हाणे हिकिड़ो हिकिड़ो करे थोरो थोरो करे अचे हा त पोइ त अलाए केतिरो अर्सो लॻे हा। इन करे हिकु हिकु वक़्त में 70
80 80 100 100 200 500 पैगंबर हूंदा। हिन इलाइक़े में अलॻि पैगंबर, हुन इलाइक़े में अलॻि पैगंबर, हुन इलाइक़े अलॻि, हुन इलाइक़े में अलॻि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, ॻोठनि में, बस्तियुनि में, शहरनि में, जिथे किथे हिकिड़ो हिकिड़ो पैगंबर अलाह साईं फरमाए थो तत्र लगातार पैगंबर मोकिलियासीं, रसूल मोकिलियासीं। कुल्लमा जा उम्मत रसूल हुआ, पोइ जॾहिं बि कंहिं उम्मत वटि रसूल ईंदो हो कज़बू, चवंदा नऊज़ बिल्लाह त कूड़ो आहे, असां कोन मञींदासीं। फअतबअना बअज़हुम बअज़न, पोइ असां उन्हनि जे पोयां हिक ॿिए जे पोयां लॻाइसीं। हिकिड़ी क़ौम वई त ॿी आई त टीं आई त चौथीं आई, हिक ॿिए जे पोयां अचनि पियूं। वजअलनाहुम अहादीथ, उहा अलाह साईं रहनि पियूं या न रहनि पियूं, अलाह साईं फरमाए सिर्फ़ु नालो पियो उन्हनि जो रहे बसि। ईअं उन्हनि जे मथां अज़ाब पियो अचे, अहिड़ो अज़ाब पियो अचे जो बसि कुझु न पियो रहे, ख़ाली नालो रहिजी वियो बसि कहानी। फबुअदल लिक़ौमिन ला युमिनून, हलाकत आहे अहिड़ी क़ौम जे लाइ जेका ईमान कोन थी आणे, यकीन नथी करे अलाह ते, अलाह जे रसूलनि ते, क़यामत ते, क़ब्र हशर ते, नथी ईमान आणे त अलाह साईं फरमाए इन्हनि जे लाइ दूरी आहे, हलाकत आहे, हमेशह जे लाइ ख़तमु थियणु आहे। अच्छा, नूह अलैहिस्सलाम जी क़ौम, सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम, पोइ कई केतिरियूं कोई क़ौमूं गुज़रियूं। हाणे फरमाए थो अलाह साईं सुम्म अरसलना मूसा, पोइ असां मूसा खे मोकिलियोसीं, व अख़ाहु हारून, ऐं उनजे भाउ हारून अलैहिस्सलाम खे बि मोकिलियोसीं। बे आयातिना, मौजज़ात खणी करे आया। आयत जी माना निशानी हूंदो आहे, आयत जी माना हीअ आयत हिकिड़ी ख़तमु थी, ॿी आयत, टीं आयत, चौथीं आयत, इन जी बि आयत माना लफ़्ज़ी माना आयत जी आहे निशानी, ऐं आयत जो लफ़्ज़ कॾहिं कॾहिं मौजज़ात, मौजज़े जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे। हिते लफ़्ज़ इस्तेमालु थियो मौजज़े जे लाइ। असां मोकिलियोसीं मूसा अलैहिस्सलाम खे, उनजे भाउ हारून अलैहिस्सलाम खे बे आयातिना, मौजज़ात सां, व सुल्तान मुबीन, ऐं पधरी दलील सां मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम आया। केॾां आया? इला फ़िरऔन व मलई, फ़िरौन जी तरफ़ आया ऐं उनजे सरदारनि जी तरफ़ आया। फस्तकबरू, इन्हनि बि तकबुर कयो। तकबुर छा खे चइबो आहे? तकबुर चइबो आहे पाण खे सुठो सम्झणु, ॿिए खे हक़ीर सम्झणु, इनखे चइबो आहे तकबुर। या हक़ ॻाल्हि जो इनकार करणु, इनखे बि चइबो आहे तकबुर। त हिन जे अंदरि ॿई बुरायूं हुयूं। हिकु त मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम खे कमतर पिया सम्झनि, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, ऐं पाण खे वॾो पिया सम्झनि। ॿियो मूसा अलैहिस्सलाम जेको सचो दीन खणी आयो, उनखे चवनि भई इहो कूड़ आहे, नऊज़ बिल्लाह। इलाही माण्हू पुछंदा आहिनि साईं काटनि जा कपिड़ा पाए हलूं था त पोइ दिलि में थिए थो पियो, इहो तकबुर छा कजे? इनखे तकबुर कोन चइबो। सुठो लॻणु इहो इंसान जो हक़ु आहे, भले जेतिरो महांगो थी सघे सुठे नमूने कपिड़ा पाए, भले सेंट पेंट परफ्यूम हे हो टिप टॉप थी करे माण्हू हले, इन में तकबुर जी ॻाल्हि ई कोन्हे। तकबुर तॾहिं आहे जॾहिं पाण टिप टॉप थी हले, पोइ ॿिए खे ॾिसी करे चए भई त सफ़ा ईअं ई आहे, चए मां सुठो आहियां, हीअ हक़ीर आहियां, ख़राबु आहियां, अहिड़ो। इहो हाणे तकबुर थी थो। पंहिंजी ज़ात में पाण सुठो थी करे माण्हू हले थो पियो, त इहो तकबुर कोन्हे, भले माण्हू सिंगार करे हली सघे थो। फस्तकबरू, अलाह साईं फरमायो फ़िरौन ऐं उनजे साथारनि तकबुर कयो। मूसा अलैहिस्सलाम खे कमतर पिया सम्झनि, हारून अलैहिस्सलाम खे कमतर पिया सम्झनि, ऐं पाण खे चवंदा असां जहिड़ो को आहे कोन। वकानू क़ौमन आलीन, ऐं हुई इहा क़ौम बुलंदो बाला। बाक़ी में उनखे एज़ाज़ बि ॾिनो, अलाह साईं वरी महिरबानी बि उन्हनि जे मथां कयूं। हा, अलाह साईं महिरबानी मथां करे नेमतुनि जो मींहुं वसाए, त इन जो मतिलबु कोन्हे त हाणे असां ई सुठा आहियूं बाक़ी सभु ख़राबु आहिनि, ईअं त न करणु घुरिजे। फ़क़ालू, ऐं हीअ चवणु लॻा अनुमिनु लिबशरैनि मिथलिना, अड़े त असां जहिड़ा इंसान आहिनि, हिन जे मथां ईमान आणियूं असां। मूसा बि असां जहिड़ो, हारून बि असां जहिड़ो, हिन जे मथां कीअं ईमान आणियूं असां? इहा हुननि जी पहिरीं ख़राबी हुई। इहा तमामु उम्मतुनि जे अंदरि जिन इनकार कयो पैगंबरनि जो, इहा मुश्तरक ख़राबी जीअं पोइ दर्स में गुज़रियो। नूह अलैहिस्सलाम खे बि चवनि पिया हीअ त असां जहिड़ो इंसान आहे, सालेह अलैहिस्सलाम खे चवनि पिया हीअ त असां जहिड़ो इंसान आहे, बशर आहे। हीअ बि चवंदा भेण असां जहिड़ो बशर आहे। इहा ख़राबी तमामु उम्मतुनि जे अंदरि हुई, बल्कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि चवंदा हा हीअ त असां जहिड़ो इंसान आहे, असां हिन जी पैरवी छो कयूं, हीअ त बशर आहे। को फ़रिश्तो अचे जो कसी असांखे दावत ॾे त पोइ असां मञींदासीं। वक़ौमुहुमा लना आबिदून, मूसा चए थो त हीअ मुंहिंजी क़ौम आहे, इहा त पाण असांजी इबादत कंदा पिया। फ़िरौन चवंदो न मां माबूद आहियां, मुंहिंजी इबादत कयो। मूसा जी क़ौम असांजी इबादत कंदड़ आहे, हिन जी असां कीअं पोइवारी कयूं या पोइ लॻी कयूं? असां वॾा एज़ाज़ वारा, मर्तबे वारा। हिकिड़ो हूंदो आहे फ़ज़ीलत दुनियावी,
ॿियो हूंदा फज़ीलत दीनवी, फज़ीलत दुनियावी माना दुनिया जे अंदरि वॾा वॾा उहिदा हुजनि, जीअं फ़िरौन खे वॾो उहिदो, पर फज़ीलत हू सम्झे पियो त फज़ीलत दुनियावी मूंखे हासिलु आहे, मां बादशाह आहियां, त फज़ीलत दीनी बि मूंखे हासिलु आहे, माना मां ई दीनी अॻुवाण बि मां ई आहियां, ॿियो केरु थी कोन थो सघे। हालांकि दुनिया जे अंदरि एतबार सां तूं भले सरदार हुजे, पर दीन जे एतबार सां अल्लाह साईं मूसा अलैहिस्सलाम खे पैगंबर करे मोकिलियो। वक़ौमुहुमा लना आबिदून फ़कद्दबूहुमा, अल्लाह से फरमाया ॿिन्ही खे कूड़ो चयो, ईमान कोन आदम, फ़कानू मिनल मुहलकीन, हलाक थी विया सभु जा सभु। मूसा अलैहिस्सलाम खे न मञियो, ईमान न आंदो, हलाक थी विया। मशहूरु वाक़ियो आहे, मूसा अलैहिस्सलाम जॾहिं माण्हुनि खे वठी करे निकिरे पियो त बाबा हलो बनी इसराइल, तव्हांजे मथां वॾो ज़ुल्म आहे, तव्हां सां बि नाइंसाफ़ियूं आहिनि, तव्हांखे ॿार तव्हांजा क़तल कया विया, फ़िरौन ॿार तव्हांजा क़तल कया आहिनि, ऐं तव्हांखे मज़दूरियूं थो कराए, तव्हांखे पघारूं बि सही नमूने सां नथो ॾे, हलो तव्हां निकिरो हितां, ॿिए कंहिं इलाइक़े में आबाद था थियूं। जॾहिं निकिरणु लॻो त मूसा अलैहिस्सलाम वॾो हिकिड़ो लश्कर वरितो, 12 क़बीला मूसा अलैहिस्सलाम सां गॾु आहे, ऐं हज़ारनि जी तादाद में चइजे त माना कूड़ न थींदो, एॾा माण्हू मूसा अलैहिस्सलाम सां गॾु हलिया हुनजी ज़ुल्म खां बेज़ार थी करे। पोइ फ़िरौन खे ख़बर पई त भेण हे त भॻा था वञनि, त हाणे पकड़ियूं हुननि खे। पोइ पाण बनफ़्से नफ़ीस लथो मैदान में, ऐं वॾी फ़ौज वठी करे लथो। पोइ नेठि बिलाख़िर मूसा अलैहिस्सलाम दरिया नील वटि आयो। अल्लाह साईं फरमायो फ़ज़रिब, लठ जेको अथई न, इहा हण पाणी में, हणंदे त रस्तो ठही वेंदो। पहिरियां जेॾी महिल मूसा अलैहिस्सलाम कपर ते अची पहुतो ऐं साथारी में अची पहुता त साथारे जो ईमान ई डगमगाइजी वियो। हाणे छा थींदो, हेॾां पाणी आहे, होॾां लश्कर वॾो फ़िरौन वठियो पियो थो अचे, छा थींदो, मरंदासीं ॿियो छा। मूसा अलैहिस्सलाम खे चवणु लॻो इन्ना लमुद्रकून, हाणे त फासी पियासीं, मूसा हाणे छा कंदासीं, रस्तो ॿुधा। मूसा अलैहिस्सलाम फरमाया इन मई रब्बी सयहदीन, परेशान न थियो, मुंहिंजो रब मूंसां गॾु आहिनि करे रस्तो ॾेखारींदो मूंखे। इहो ॾिसो पैगंबर जे ईमान में माण्हू जे आम माण्हू जे ईमान में इहो फ़र्क़ु आहे। हू चवनि पिया भला फासी पियासीं, मूसा अलैहिस्सलाम रस्तो त ॿिन्हिनि खे नज़र न पियो अचे ज़ाहिरी, त केॾां वेंदासीं, हेॾां पाणी आहे हेॾां फ़िरौन आहे, वेंदासीं केॾां। पर हू चवनि पिया फासी पियासीं, मूसा अलैहिस्सलाम सां दड़का ॾियण लॻा। मूसा अलैहिस्सलाम पर परेशान न थियो, अलाह रस्तो ॾेखारींदो। अलाह से फरमायो लठण पाणी में, रस्ता पाणी ठही वेंदा। मूसा अलैहिस्सलाम लठई त 12 रस्ता ठहिया, 12 क़बीलनि जे लाइ, हर क़बीले जे लाइ अलॻि रस्तो। अब आहे कबीला वारा तव्हांजो रस्तो त हितां जो आहे, हितां जो आहे, हितां जो बि हिन मां वञो। पाणी दीवार जी सूरत में मथे थी वियो, ज़मीन जेका आली हुई उहा ख़ुश्क थी वई, हाणे लश्कर 12 जा 12 आराम सां वञनि पिया। लथा पाणी में, परे पासे निकिरी करे कपर खां परे पासे टपी विया, टपी विया त अलाह से फरमायो हाणे वरी लठण, पाणी पाणी जहिड़ो थी वेंदो। जॾहिं आयो फ़िरौन उते पहुतो त उहो त अॻे ई चवंदो हो त हीअ जेका नहर हले थी मुंहिंजे हुकुम सां थी हले, मां चाहियां थो त नहर हले थी, मां चाहींदो त न हले न त नहर बंदि थी वेंदी। हुन सम्झो त मुंहिंजे करे रस्ता ठही विया आहिनि, चई मुंहिंजो हुकुम थो हले नहर जे मथां। अब अची हलो काह कयो पाणी में, त हीअ जेसीं अध में पहुता मूसा अलैहिस्सलाम टपार टपी वियो, टपी वियो त अलाह से फरमायो वरी लठण त वरी पाणी पाणी सां मिली वियो त सभु फ़िरौन ऐं फ़िरौनी जेके बि आहे सभु जा सभु ॿुॾी करे मरी विया। फ़िरौन जो अहिड़ो ख़तरनाक अंजाम थियो, एॾो ख़तरनाक थियो जो मरे पियो न, मरी वियो त पाणी खणी ज़मीन ते उछलियोसि, हा तूं असां परे थी, पाणी खणी ॿाहिरि उछलियोसि, ज़मीन खणी वरी पाणी में उछलियोसि, असां खां परे थी। ज़मीन बि नफ़रत पई करे फ़िरौन सां, पाणी बि नफ़रत पियो करे फ़िरौन सां। अलाह से फरमायो फमा बकत अलैहिमुस समा, आसमान खे त रोअण ई कोन आयो, फ़िरौन मोरे त रूए ज़मीन ते हुनजी हुकूमत ई पूरी रूए ज़मीन ते 4 बादशाह थी गुज़रिया आहिनि, 2 ईमान वारा 2 बेईमान, बुख़्त नज़र बादशाह फ़िरौन 2 बेईमान, हिन जी पूरी रूए ज़मीन ते हुकूमत ई। ऐं ईमान वारा जेके आहे पैगंबर हज़रत मूसा हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ऐं ज़ुल्करनैन, इहे 2 ईमान वारा, इन्हनि जी हुकूमत रूए ज़मीन ते गुज़री। फ़िरौन जी रूए ज़मीन ते हुकूमत आहे, अलाह से फरमाए मोह न त आसमान खे रोअण ई कोन आयो। हदीस मुबारक में अचे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो जॾहिं ईमान वारो मरंदो आहे त आसमान खे रोअण ईंदो आहे। ऐं हेॾो वॾो दुनियावी जाहो जलाल जो मालिक फ़िरौन मरियो, आसमान खे रोअण ई कोन आयो। अलाह से फरमायो ज़मीन बि बेज़ार हुई ऐं हुनखां पाणी बि बेज़ार हुयो, आसमान बि बेज़ार हुयो। अलाह से फरमायो फ़क़द्दबूहुमा फ़कानू मिनल मुहलकीन, मूसा जो बि इनकार कयूं, हारून जो बि इनकार कयूं, हलाक थी विया सभु जा सभु। वलक़द आतैना मूसल किताब लअल्लहुम यहतदून, हाणे मूसा अलैहिस्सलाम त बची आयो, हुनजा 70 सभु बची आया। अलाह ने फरमायो अलबत्ता तहक़ीक़ सां मूसा अलैहिस्सलाम खे किताब ॾिनोसीं तौरात,
लअल्लहुम यहतदून, तां त फिरौनी जेके आहिनि मूसा अलैहिस्सलाम जा जेके क़ौम वारा आहिनि उहे राह रास्त ते अचनि, हिदायत ते अचनि। पोइ सॼी ज़िंदगी हुनजे फिरौन जा पुॼारी हुआ, हुनजी पूॼा कंदड़ हुआ। हाणे हुनखे तौहीद जो रस्तो ॾेखारण जे लाइ, तौहीद सम्झाइण जे लाइ किताब ॾिनो वियो, तव्हां त राह रास्त ते अचनि, हिदायत हासिलु कनि। हिते मूसा अलैहिस्सलाम जो चैप्टर क्लोज़ थी वियो। वजअलना इब्न मरियम व उम्महु आया, अरे असां इब्न मरियम यानी ईसा अलैहिस्सलाम खे हुनजी माउ खे बि निशानी ठाहियोसीं, वॾी मौज़ो हो। उहे बि कीअं मौज़ो आहे? हमेशह जोड़ो हूंदो त औलाद पैदा थींदो, पर हीउ जोड़ो आहे कोन, औलाद पैदा थी वई। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम बग़ैर पीउ जे सिर्फ़ु माउ जे पेट मां पैदा थियो बसि। व आवैनाहुमा इला रबवतिन ज़ाति क़रारिन व मईन, ऐं असां पोइ ठिकानो ॾिनोसीं हिन ॿिन्हिनि खे अहिड़ी चट्टान ते या अहिड़ी चोटी ते, ज़ाति क़रारिन जेका इन लाइक़ु हुई त उते करार वठिजे, वो मईन उते हिकिड़ो चश्मो बि हो पाणी जो। मूसा ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पैदा थियो हुयो त उते जेको बादशाह जेको हुयो उहो ईसा अलैहिस्सलाम खे शहीद करणु चाहे पियो। पोइ बीबी मरियम पंहिंजे नंढड़े खे खणी करे हली बिल आख़िर करे पहाड़ जी चोटी ते चढ़ी वई। उन चोटी ते पाणी जो चश्मो वहे पियो। अलाह से फरमाया न असां हुनखे ठिकाणो ॾिनोसीं, उन बादशाह खां बचायोसीं, उते पाणी जो चश्मो बि वहे पियो, बसि उते सुख सां वेठी हुजे। बसि एतिरो ज़िक्र आहे, अॻिते ज़िक्र हिन जो कोन, एतिरो ज़िक्र आहे। इहा ॾिनी जी पोइ मूसा ईसा अलैहिस्सलाम वॾो थियो, पोइ हुनखे किताब मिली, तौरात इंजील मिली उनखे, वरी उन बि दावत तबलीग जो कमु कयो। बिल आख़िर यहूदी दुश्मन थी पिया अॼु ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जा, ऐं हुनखे शहीद करण जे लाइ हुनजे घर में दाख़िल थिया। पर अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम खे आसमान ते मथे खणी छॾियो, ज़िंदा मथे खणी छॾियो। ऐं जेके यहूदी 4 ॼणा घर में दाख़िल थिया शहीद करण जे लाइ, उन वञा हिकिड़े खे अल्लाह साईं ईसा अलैहिस्सलाम जो रूप ॾेई छॾियो, चहिरो हुनजो अहिड़ो जहिड़ो ईसा। पोइ उनखे पकिड़े करे ॿाहिरि वञी करे फांसी ते चाढ़े छॾियऊं। जंहिंजे अॼु ताईं ईसाई जेके अफ़सोस कंदा पिया त ईसा अलैहिस्सलाम सूली ते चढ़ियो, उहो ई करे जेको स्लेब तां ॾिठो हूंदो निशान, इहो स्लेब जो निशान हो। हिननि जो इहो तसवुरु आहे त ईसा अलैहिस्सलाम खे ई स्लेब ते चाढ़े छॾियो, फांसी ते चाढ़े छॾियो। न फांसी ते न, अलाह साईं फरमाया वरफ़ा, असां हुनखे बुलंद कयोसीं, मथे खणी वियासीं आसमान जी तरफ़। इंशाअल्लाह कंहिं ॾींहुं वॾे अरसे खां दिलि में अचे पियो त मां ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे आसमान ते वञण या हुनजी ज़िंदगी जे बारे में थोरो ॻाल्हायां, छो करे इन जो तालुक़ु असांजी हिन उम्मत सां बि ख़ासि आहे, जो क़ुर्बे क़यामत में ईंदो ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम, ऐं हिन उम्मत जी रहनुमाई कंदो। इमाम मेहदी बि ईंदो। अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत खे शर्फ़ बख़्शियो आहे त जिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो पैगम्बर हिकिड़ो साहिब किताब असांखे मिलियो, जंहिंजे शान जे मुताबिक़ त केरु थी कोन थो सघे, पर हिन उम्मत खे अल्लाह साईं ईसा अलैहिस्सलाम हिकिड़ो रहबर रहनुमा जे तौर ते बि ॾींदो, जेको आख़िरी क़ुर्बे क़यामत में नाज़िल थींदो। अल्लाह कंदो आहे अल्लाह ईमान जी ज़िंदगी ईमान खे नसीब फरमाए।